तव्हांखे ॿुधाईंदसि सरी जे बारे में। सरी जो वण बि सिंध जे सायादार वणनि में अहम जाइ वलारे थो। हिन वण जो तालुक सिंध जे पकियुनि ज़मीननि सां आहे, उन करे वारियासी ऐं पथरीली ज़मीन में तमामु घटि हूंदो आहे। सरी जे वण खे वॾो थुड़ ऐं घाटियूं टारियूं थियनि थियूं, जंहिं करे चांवरे लाइ ॾाढो बहितरीन थिए। हिन वण जे घाटी छांव ते पखी पखड़ त ॼण आशिक़ हुजनि। हर वक़्तु पखियुनि जो मेलो मतल हूंदो अथसि। सरी जे वण जे छोॾनि में विथियूं थियनि थियूं, जिन में जीतनि जी बहितरीन आसाइश थिए। उन करे जीत खाईंदड़ पखी जेरो कबर ऐं काठ कुटो पिया हर वक़्तु हिन खे कोटरींदा आहिनि। सरी जे वण जो काठ कचो थिए थो, उन करे हिन वण जे फर्नीचर खे माण्हू घणी अहमियत कोन ॾियनि। लिक छिप में के रखण हिन वण मां जोड़ियल के मेज़ूं ऐं कुर्सियूं विकिरो कनि त उन खे वरी उॾई ऐं सुरो खाई थो वञे। सरी जे वण खे माण्हू अक़ीदत जी नज़र सां बि ॾिसंदा आहिनि, उन करे ॿारनि में इस्तेमालु कोन कनि। सरी जे वण खे मिर्ज़ा कलीच बेग वरी गुलदार वणनि में बि शुमार करे थो, छाकाणि त हिन वण जा गुल तमामु सुहिणा ऐं ख़ुशबूदार थियनि था। बहार जी मौसम में हिन जा गुल तेज़ सावा ऐं वॾा बहितरीन नज़ारो पिया जोड़ींदा आहिनि। तेज़ सावा ऐं दुंबा गुल बहार पुॼाण पीला थींदा आहिनि, जेके पोइ पलड़नि में तब्दील थी वेंदा आहिनि। पलड़ा जेके शुरू में तेज़ सावा हूंदा आहिनि, जून जी तेज़ गर्मियुनि ऐं गरम झोलनि में पीला थी वेंदा आहिनि। जून जे गरम झोलनि में हिन जे खड़कण जो आवाज़ बहितरीन साज़ बणिजी सुरूर पिया बख़्शींदा आहिनि। सरी जे पलड़नि में वरी चेचका थियनि था, जेके ज़मीन ते सड़ी पवंदा आहिनि। उहे चेचका वरी सावण जी बरसाति में केतिरनि ई नवनि वणनि खे जनम ॾींदा आहिनि।